पनुआकल सुनी राब्ता काउंसिल यूनिट अबू सुफियान रज़े सनी पनुआकल की तरफा 22 जमादुसानी योम वफ़ात खलीफ़ा अव्वल सैयदना इमाम अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जे हवाले सां ज़िले दौरे जे मौक़े ते खलीफ़ा बिला फ़ज़ल सेमिनार मुनक़द थियो। ताका पनुआकल जे यूनिट मां यूनिट अबू सुफियान रज़ा पहिरीं पोज़ीशन हासिल कई, जंहिंखे सुनी राब्ता काउंसिल जे ज़िले अगवान डॉक्टर अब्दुल वाजिद इंढड़, प्रोफेसर वाहिद बख्श महिसर, तालका सदर मौलाना मोहम्मद राशिद उस्मानी ख़िताब कंदे चयो त मुसलमाननि जे पहिरीं ख़लीफ़े हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु दीन जी अशात लाइ पंहिंजो घर बार कुर्बान कयो। संदसि ज़िंदगी मुसलमाननि लाइ मशनल राह आहे। 22 जमादुसानी हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी वफ़ाक़ वारी ॾियारी खे असां पूरे मुल्क में वॾी अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाईंदासीं। इन सिलसिले में हर साल जीअं हिन साल बि सखर में मदह सिद्दीक़ अकबर रज़ा जे उनवान सां जुलूस जी दावत ॾिनी। इलाक़े वासियुनि पारां भरपूर शिरकत जो वचन कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।